नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA ऐं PSDC जे चेयरपर्सन क़िबला मखदूम जमील ज़मा जी ज़ेर सदारत में डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में PSDC पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी जे हवाले सां इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा साईं ऐं डिस्ट्रिक्ट चेयरमैन मखदूम फ़खुर ज़मा ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई। चेयरमैन पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी मटियारी MNA मखदूम जमील ज़मा चयो त मटियारी ज़िले जे शहर खे पीअण जे साफ़ पाणी जी फ़राहमी मुमकिन बणाइण लाइ मुख़्तलिफ़ तेल ऐं गैस कंपनियुनि मां राइट तौर ते मिलंदड़ फंड मां RO प्लांट्स जा मज़बूत प्लान जल्द लॻाया वेंदा, जीअं शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी मुयसर थी सघे। ज़िले अंदरि जल जो पाणी तक़रीबन पीअण जे लाइक़ न आहे। हुन खां अलावा ज़िले मटियारी में सिहत, तइलीम, रोडनि जी मरम्मत ऐं ॿियनि अवामी तरक़ियाती रिथाइनि ते पिणु पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी जा फंड कुतब आंदा वेंदा। हिन कमेटी जे मेंबरनि ते ज़ोर भरियो त राइट तौर ते मिलंदड़ फंडनि खे अदालती हुकम ऐं रहनुमाई पटांदड़ साफ़ शफ़ाफ तरीक़े सां आवाम जी बहितर ऐं भलाई लाइ इस्तेमालु कनि। हुन खां अॻु MNA मखदूम जमील ज़मा, सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा ऐं चेयरमैन ज़िले काउंसिल मटियारी मखदूम फ़खुर ज़मा डिप्टी कमिश्नर ऑफिसर मटियारी जी अंगण में ॿूटा पिणु पोखिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।